अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ASTV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। मीरपुर बठोरे खां रिपोर्ट मोकिली आहे असांखे अली अकबर बुकेरो। मीरपुर बठोरो GSS महस वाइस चेयरमैन सैयद नवाज़ अली शाह भाडाई साईं GM सैयद जे वेझे साथी साईं गुलाम सिंह रंगरेज़ जे ओचिते विछोड़े ते संस पोइरन ऐं संस पुट शफ़ी रंगरेज़ साईं हुसैन रंगरेज़ अब्दुल अज़ीज़ रंगरेज़ सां फातह कई। उन मौक़े ते सैयद नवाज़ शाह भाडाई चयो त रंगरेज़ पंहिंजी शाइरी अदब सां सिंधी क़ौम में उत्साह पैदा कयो। हुन समूरी ज़िंदगी साईं GM सैयद जे फ़िक्र हेठि गुज़ारी। उन चयो त समूरी सिंधी क़ौम साईं गुलाम सिंह रंगरेज़ जहिड़े अज़ीम बहादुर सचे बावफ़ा इंसान खे विसारे नथी सघे। असां साईं जे विछोड़े ते तमामु घणे अफ़सोस में आहियूं। ॿिए तरफ़ जुनैद अली शोरोज अमर जे विछोड़े ते सांस जुनैद शोरो सां फातह पूर्ण कई वई। उन मौक़े ते अज़ीज़ सरवान जसाफ़ मरकज़ी अॻवान उर्स कहर ज़िले अॻवान नौमान शोरो न्याज़ ठाराणी ऐं ॿिया सांस गॾु हुआ। ईंदड़ अपडेट ताईं वली मोहम्मद चाड़ो इजाज़त घुरे। अलाह जी अमान मौजो।